नाज़रीन, कराची पुलिस ऑफिस ते दहशतगर्दनि जे हमले समेत कराची जे अमन अमान जी सूरत हाल ते ॻाल्हाइण लाइ अॼु असीं एडिशनल आई जी कराची पुलिस जे सरबराह जावेद आलम ओडी साहब सां मौजूदु आहियूं। अचो त गुफ़्तगू कयूं। सर, सभ खां पहिरियों त इहो KPO जेको अटैक थियो आहे उन हवाले सां तव्हां तफ़सीली हाँ, जीअं त तव्हां ख़बर आहे ही जुमे जे ॾींहुं ही नमाज़ मग़रिब खां बाद ही वाक़ियो पेश आयो। उन वक़्तु तक़रीबन 50+ असांजा ऑफिसर ऐं स्टाफ KPO में कमु कनि पिया। इहा KPO जी असांजी लेट शिफ्ट हूंदी आहे, जंहिंमें हिकु लिहाज़ खां असांजी जेको डिप्लॉयमेंट बि आहे उहा जीअं ॾींहं जी सुबुह जी ऐं जंहिं वक़्तु ज़्यादातर ऑफिसर ऐं कंप्लेनेंट्स हूंदा आहिनि उन जे मुक़ाबले में कुझु घटि हूंदी आहे। PSL बि हले पियो, उन सिलसिले में बि इंतज़ामात थियल हुया, काफ़ी नफ़री कुझु होॾां पियो हले। पर असुल ॻाल्हि जेका इन पूरे वाक़े जे दौरान फ़ख्र जी ऐं तमामु हिकु क़िस्म सां असांजे लाइ हिकिड़ी हिमत वारी आहे, उहा हीअ आहे त पुलिस जो रिस्पॉन्स इन दौरान कीअं रहियो। असांजा जीअं 7:10 ते इहा ख़बर तव्हांजे कुझु मीडिया चैनल्स ऐं कुझु ॿियनि सोर्सिस सां नशर थियणु शुरू थी त अल्लाह जे फज़ल सां पूरी कराची जी पुलिस मुतहरिक थी, जंहिंमें 3 सीनियर लेवल जा असांजा जेके DIGs आहिनि, उन खां अलावा 2 जेके अॻ में उते DIG साउथ ऐं वेस्ट पहुची चुका, पर 3 ॿाहिरां आया ऐं हिन जेके ऑपरेशन आहे उन में हुननि न सिर्फ़ु एक्टिव हिसो वरितो बल्कि उनखे लीड कयो, प्लस ऐं जवाननि सां गॾिजी विढ़िया। इन खां अलावा रेंजर्स तमामु जल्दी मौक़े ते पहुची टीम वर्क करे उन्हनि बि इन ई ऑपरेशन में भरपूर हिसो वरितो। ऐं तव्हां जेकॾहिं जवान मर्दी ऐं हिमत जा दास्तान रक़म करण ते अचो त मां चवां थो त बुक्स ठही सघनि था। हिकु आम कांस्टेबल जंहिं वटि उनजो पिस्टल ऐं चंद गोलियूं आहिनि, उन बि इन ई ख़तरनाक क़िस्म जे टेररिस्ट जो मुक़ाबिलो कयो ऐं को बि तामिल महसूसु न कयो उनखे ललकारण में ऐं उनजे ख़िलाफ़ु एक्शन करण में। ऐं अहिड़े तरह सीनियर मोस्ट DIGs, परे परे जा SHO माड़ीपुर, SHO वेझो जा ब्रिगेड, DSP बहादुराबाद, यानी कि जिन ॿुधंदा हुआ जेके ॿुधंदा हुआ सभु पहुता। पुलिस जो इहो प्रॉम्प्ट रिस्पॉन्स हुयो जेको रेंजर्स सां गॾिजी हुननि कयो ऐं तमामु हिमत वारो रिस्पॉन्स हो, जंहिंजो तव्हां इहो रिज़ल्ट ॾिठो कि जेके टेररिस्ट जा जेके अज़ाइम हुआ उहो उन्हनि में नाकाम थियो। जेको ॿाहिरि असांजा सैनिटरी वर्कर हुयो या लिफ्ट ऑपरेटर हो, उन्हनि खे ई हू ज़्यादातर तकलीफ़ ऐं नुक़सानु ॾियण में कामयाबु थिया, लेकिन असांजी फोर्स जो वॾो हिसो अलाह जे फज़ल सां थ्रू आउट न सिर्फ़ु इंटैक्ट रहियो बल्कि अलाह हुनजी हिफ़ाज़त कई ऐं पंहिंजी हुननि जवान मर्दी हिमत ऐं स्ट्रेटजी सां इन्हनि जे हमले खे नाकाम बणायो। तमामु क़लील ऐं थोरे अरसे में न सिर्फ़ु इहो कि जॾहिं कि इन दौरान हिकिड़ो टेररिस्ट जॾहिं उनखे गोलियूं लॻियूं, ज़ख़्मी थियो त हुन पाण खे ब्लास्ट बि कयो, लेकिन इन जे बावजूदि अलाह जे फज़ल सां असांजो मिनिमल जानी नुक़सानु थियो, जंहिंजो ख़दशो तमामु वॾो हो, छो जो हुन वटि हैंड ग्रेनेड बि हुया, ॿियो मोहलिक हथियार बि हुया ऐं ख़ासि तौरु इहे जैकेट्स वग़ैरह हुयूं। त ही पुलिस जी प्रॉम्प्ट एक्शन, जवान मर्दी ऐं इनिशिएटिव ऑफिसरनि जो डायरेक्ट वठणु ऐं फ्रंट ते कमांड करण जे करे अलाह जे फज़ल सां सोभ थी ऐं ही नाकाम रहियो। हिननि जो जेको बि हिननि जी टेररिस्ट जा जेके अज़ाइम हुआ उन्हनि में हू नाकाम थिया। मां हिन में सिर्फ़ु इहो चवंदुसि त हिकु भरपूर मैसेज हो जेको कराची पुलिस, सिंध पुलिस जे तरफ़ां मिलियो ऐं इन दौरान मुख़्तलिफ़ जेके बि यूनिट्स आया, SSU असांजे माशाल्लाह बहितरीनु कारकर्दगी जो मुज़ाहिरो, RRF पहुती, उन्हनि गॾिजी कमु कयो, टीम वर्क ऐं अहिड़े नमूने सां कमु करे सॼे इलाइक़े खे ऐं सॼी हुन मुख़्तलिफ़ फ्लोर्स खे न सिर्फ़ु क्लियर कराइण में भरपूर हिसो वरितो ऐं बल्कि जेके असांजा उते स्ट्रैंडेड
जवान ऑफिसर हुआ उन्हनि खे बि कढण में तमामु भरपूर हिसो। मां सम्झां थो बहितरीनु ऐं कामयाबु ऑपरेशन ई जेतिरो असां फ़ख़्रु कयूं घटि आहे। टीम वर्क जो फतह हुई या अलाह जे फज़ल सां सिंध पुलिस कराची पुलिस जी फतह हुई। ऐं टेररिस्ट खे हमेशह इनिशिएटिव हूंदो आहे हुननि खे मौक़ो वक़्तु ऐं टाइम ॾिसी हमले करण जी हिकु आज़ादी हूंदी आहे, लेकिन उन ई आज़ादी उन जे फ़ाइदे खे पंहिंजी एक्शन सां ऐं हिमत सां सिंध पुलिस नाकाम बणाए। ॾिसो, टे दहशतगर्द जंहिं एक्टिव पार्टिसिपेट कयो उहे टई हुआ जेके टई मारिया विया। बाक़ी इहो सॼो सिलसिलो आहे इन्वेस्टिगेशन जो ऐं CTD उन ते कमु करे पई। हिन वक़्तु मां उन ते ॻाल्हाइणु न चाहींदुसि छो जो हिन में काफ़ी शयूं हूंदियूं आहिनि जेके सहूलियतकार ॿिया मददगार प्लानिंग करण वारा इनशाला उन्हनि सभिनी ताईं पहुचण जी कोशिशि कंदासीं। ऐं इनशाला इन सिलसिले में बि असां पंहिंजे अवाम खे पंहिंजी गवर्नमेंट खे ऐं जेके ॿिया असांजा दोस्त अहबाब ॿियूं एजेंसियूं आहिनि उन्हनि जे ज़रिए इनशाला असां इन ताईं बि पहुचण में मूंखे यकीन आहे त असां कामयाबु थी वेंदासीं। ॾिसो, टेररिस्ट जॾहिं पंहिंजे मौलिक हथियारनि सां हमिलो कंदो आहे त आम तौर ते इहा ब्रीच थी वेंदी आहे, पर उन खां पोइ जेको रिस्पॉन्स आयो मां सम्झां थो इहा हर लिहाज़ खां कामयाबी हुई। ऐं ॿी ॻाल्हि त टारगेट केरु हुयो उन वक़्तु जीअं त तव्हांखे ख़बर हूंदी त मां बिल्डिंग खां ॿाहिरि हुउसि ऐं बल्कि मुंहिंजा ज़्यादातर ऑफिसर ॿाहिरि, छो जो वीकेंड हुई, जुमे जो ॾींहुं हुयो जेको हाफ डे हूंदो आहे ऐं तक़रीबन 5-6 बजे ताईं घणा ऑफिसर निकिरी वेंदा आहिनि। त उन खां पोइ असांजी नफ़री बि उते घटि हूंदी आहे ऐं असांजी डिप्लॉयमेंट बि उते घटि हूंदी आहे। उन्हनि जो हुननि फ़ाइदो वठणु चाहियो ऐं लेकिन कुझु ॾींहं अॻु में ताईं कम जी ज़्यादती जे करे मां देरि ताईं वियां पियो। सो इहो चवणु इज़ टू अर्ली, क़बल अज़ वक़्तु आहे कि डेफिनेटली टारगेट मां हुयुसि या ॿियो को हो, पर इहा हक़ीक़त आहे त कंहिं बिल्डिंग में तव्हां दाख़िलु थियो था त टेररिस्ट जी कोशिशि इहा ई हूंदी आहे त हुनजो जेके सीनियर अफ़सर आहिनि या हुनजो कमांडर आहे या प्लस शीयर नंबर वॾी तइदाद में नुक़सानु ॾेई पंहिंजी ॻाल्हि खे ग़लति तरीक़े सां मल्हाइण जी कोशिशि करणु। सो इहो पॉसिबिलिटी आहे। ॾिसो, ही मां सम्झां थो त जंहिं नमूने PSL तमामु वॾो हिकिड़ो टूर्नामेंट हो जंहिंमें न सिर्फ़ु पाकिस्तानी प्लेयर्स बल्कि तमामु साइज़ेबल नंबर फॉरेन प्लेयर्स जो बि हिसो वठे पियो। उन्हनि जो हिते रुकिजी वञणु सिक्योरिटी ते हिकिड़ो कॉन्फिडेंस जो इज़हार आहे। उन्हनि को बि पैनिक न कयो, उन्हनि जा असां शुक्रगुज़ार आहियूं। ऐं प्लस उन्हनि खे इहो यकीन हुयो त उन्हनि जी जंहिं नमूने सां सिक्योरिटी थी रही आहे, SSU प्रोवाइड करे पई, रेंजर्स प्रोवाइड करे पई, ॿिया इदारा कनि पिया, त उन्हनि खे बि इन ई ॻाल्हि जो यकीन हुयो त इनशाला उन जी बेस्ट पॉसिबल सिक्योरिटी ऐं ख़्यालु रखियो वञे पियो। मक़सदु इहो बि थी सघे थो त PSL खे कंहिं नमूने सां नाकाम करे ऐं उनखे वाइंड अप कजे। अलाह जे फज़ुल सां, ख़ुदा जी मर्ज़ी सां हू हिन मक़सद में बि कामयाबु न थिए। आख़िरी सवाल त गुज़िरियल ॾींहुं औरंगी टाउन मां हथियार मिलिया, अॼु जेको आहे सो स्टील टाउन थाणे जे हद में मलीर मां गुलशन हदीद मां हथियार मिलिया, एॾी वॾी तादाद में हथियार मिलनि, छा दहशतगर्दनि जा स्लीपर सेल अञा कराची में मौजूदु आहिनि? ॾिसो, हिन वक़्तु चवणु क़बल वक़्तु आहे। पहिरियों त कंफर्म आहे कि उहे हथियार जेके हुया टेररिज़म जे लाइ थी सघनि पिया, पर ख़ुदा न ख़ास्ता इन शइ खे में पैनिक अचण जी ॻाल्हि न आहे। स्लीपर सेल त हमेशह कराची में रहिया आहिनि, लेकिन इंटेलिजेंस एजेंसी ऐं पुलिस ऐं रेंजर्स जी कोऑर्डिनेशन एॾी सुठी रही आहे ऐं जीअं हालतूं ख़राबु थींदियूं आहिनि तीअं कम जी रफ़्तार, कम जो पेस ऐं इंफॉर्मेशन जो अचणु ऐं उन ते अमल थियणु, एक्शनेबल यानी कि ऑपरेशन जो अचणु, इहो वधी वेंदो आहे। त अहिड़े क़िस्म जा वाक़िया तव्हां वधीक तो इहो मां सम्झां थो ख़ुशि आईंदा आहे त पुलिस ऐं रेंजर्स पंहिंजे जेके थ्रेट आहे उन जे मुताबिक़ वधि में वधि कार्रवाई करे रहिया आहिनि ऐं कोशिशि करे रहिया आहिनि त शहर जे माहौल खे पुरअमन रखनि। वॾी महिरबानी। कराची पुलिस जे सरबराह एडिशनल IG जावेद आलम ओडे जी मां ॻाल्हि ॿोल ॿुधी, जंहिंजो चवणु आहे त
जेको दहशतगर्दनि हिकिड़ी वॾी टारगेट कयो हमिलो कयो पर उन हमले खे असांजे नौजवाननि बहादुरी सां जेको आहे सो नाकाम बणायो आहे। कैमरामैन सिराज संजराणी सां गॾु अब्दुल्ला सोलंगी, KTN न्यूज़, कराची।